नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ईंदड़ मटियारी में करबला जे शहीदन जी याद में 12 मुहर्रमुल हराम वारो सालियानो मातमी जुलूस बारगाह बिनते अली खां बरामद कयो वियो। मातमी जुलूस मोहम्मद याकूब कासकेली, तारिक कासकेली ॿियनि जी अॻुवाणी में निकितो। मातमी जुलूस वॾे तइदाद में ज़ुलझना पिण बरामद कयूं वयूं। मातमी जुलूस में मटियारी समेत ॿियनि शहरनि खां आयल नुंह ख्वान अंजुमनूं नुआ ख़्वानी करे मोमिनन सीना ज़नी करे करबला जे शहीदन के भेटा पेश कई वई। जॾहिं त मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तन इमाम बारगाह अब्दुल फजल अब्बास अलमदार बाकील पोटा मुनीर कासकेली जे पिण मरकजी इमाम बारगाह हुसैनिया सजादिया उस्ताद अली मोहम्मद कासकेली जे पिण खां थींदो हुसैनी पिण ते इख्तिताम पज़ीर थियो। आख़िर में मातमी जुलूस जे बानियान मोहम्मद याकूब कासकेली, तारिक कासकेली ऐं ॿियनि पारां मोमिनन में लंगर तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।